जेको आहे त 2007 जो 8 जो प्लाट वरितलु आहे माना अली खान नाले जेको उन्हनि असां माना ज़ुल्म कयो। हाणे असांखे न जायूं किरियूं मींहंनि में न घर ठाहिण था ॾियनि, न असांखे माना जेको आहे रोज़ असांखे कॾहिं बाहि माना जेको आहे पुलिस धमकियूं धकाणी। हाणे बि छोकिरनि कुआरियूं हणी हाणे टियों माना 9 तारीख़ माना अलियनि खे ऐं ख़ादिम खे जेको हाणे चए थो जाम 15 लख भतो ॾियो न त मां प्लाट ख़ाली कयो। मुतालबो आहे फरियाल टालपुर खे, बिलाल साहब खे, ज़रदारी साहब खे असां सां ज़ुल्म आहे। असांजी अदालत ते हुकूमत असांजी का बि अदालत नथी करे। हुबदार शेख DSP जो माना लीडर आहे, उन असां सां ज़ुल्म उहो थो कराए असांजी अदालत ते। अदी फरियाल टालपुर के, असद ज़रदारी के, बिलावल साहब के, SP के, IG के, सिंध IG के, DSP के, हाई कोर्ट के असां इहो ई अर्ज़ाद असांजी अदालत ते। असां बेगुनाह बेडो रोज़ रोज़ असां कुआड़ियूं लठियूं क्लेशनियूं बंदूकां खणी असांजे घरनि ते हमला आहिनि। कॾहिं था चवनि तव्हांखे मारींदासीं, कॾहिं था चवनि तव्हांजा घर पट कंदासीं, कॾहिं था चवनि तव्हांजे घरनि खे बाहियूं ॾींदासीं। असांखे ख़तरो आहे अली खान नारे में, सदाम में, जावेद ॿुधायो आहे असांखे ख़तरो आहे। असांखे मौत मार धमकियूं ॾेई बीठा आहिनि। पुलिस असांखे को बि इंसाफ़ न कयो आहे। 11 क़ौमनि खां कापियूं वॾियूं न जंहिं मंझि हर हिकु 11 ई क़ौमनि चयो आहे असां क़ुर शरीफ़ खणंदासीं। इहो प्लाट ज़ाती महबूब नारे जो आहे। को बि कंहिं न ॻाल्हियूं थो करे, न सरदारनि जो फ़ैसिलो थियलु आहे। क़ुराननि ते ठाह खां पोइ बि जेको हुनजो पुटु आहे फौजी जावेद उहो ठरे नथो, चए त मां तव्हांखे उफ़ट मारींदुमि, तव्हांखे मौत मार धमकियूं ॾेई। अली खान नार जे पंहिंजा टुकड़ा जेके बि साहब पंहिंजा खपाए खाई वियो आहे। अॼु को 15 साल 20 अॻु खपायो अथई। अली खान नार जे असांजे ॻोठ सां एॾो आज़ार कयो आहे जे कॾहिं बि न थिए, कंहिंसां बि न थिए। असां कब्ज़ो कयूं हेॾियूं जायूं ठहियल आहिनि हिते, बचा ॿार असांजा अशाम था थी विया आहिनि। त हाणे कब्ज़ो थो करे अली खान, हाणे कब्ज़ो थो करे। ॼाणे मुंहिंजे भाउ खे, मुंहिंजे भाइटे खे धक कुहाड़ियूं हयूं वयूं आहिनि। असांजी बिलावल खे अपील आहे, असांजी ज़रदारीअ खे अपील आहे। असां ग़रीब आहियूं, असां यतीम आहियूं, असांजो गौर करे। जावेद फौजी अचे थो त असांखां मंत्री घुरे थो, असां ग़रीब आहियूं। 15 लख मंत्री घुरे थो, असां ग़रीब आहियूं, असां मंत्री ॾे नथा पुॼूं। असां लॾणु चाहे थो, तव्हां लॾियो ई थो वञे। असां ॾेर अचे पियो, मुंहिंजो घर वारो अचे पियो, उनखे लिकी ऐं कुआड़ियूं मथे मयूं असांजनि खे। असांखे बेगुनाह बेॾोह असां सां कब्ज़ो करे असांजी जायूं हाणे सरकारियूं मिलियूं आहिनि। उन्हनि ते हिनजो पेट भरियो अचे थो त सरकारी जायूं हथ अचनि। हाणे असां कीअं ग़रीब ॾींदासीं, यतीम असां न ॾेई सघंदासीं। असां प्यारो आहे बच्चा काॾे मासूम लॾायूं। अली खान ॾाढो कयूं वेठा असां ग़रीबनि। असांखो अली खान जो पुटु जावेद फौज में जे मोटे थो तई असांखो भतो थो घुरे। भतो 15-20 लख असां काॾो आणियो ग़रीब माण्हू। असांखो जंहिं महिल बि ओॾो मोकल करे अचे थो तंहिं महिल बि असांखो भतो थो घुरे। जेको 15 लख ॾियो, 20 लख ॾियो, न त दाइल में लॼा वञूं। असां ग़रीब मिसकिन बि काॾो जेको आहे मिले भतो ॾियूं। असांखे कुआड़ियूं हयूं हाणे हिते छपिया वेठा आहिनि बबरल में। असांखो कुआड़ियूं हयूं चवनि था लॾियो ॿ टे माना जेको आहे असांजा प्लाटनि छा ॾाबा उन्हनि जा प्लाटनि। अरे असांजे प्लाट जो मसइलो आहे, अचूं पिया उतां कतऊं थिया, असांखे कुआड़ियूं लठियूं हणी ज़ख़्मी करे ऐं उहो भॼी विया। चवणु चाहिनि था त हितां लॾियो। असांजो सरकारी जायूं आयूं आहिनि, असां पंहिंजूं सरकारी जायूं था ठहिरायूं, उहे असांखे सरकारी जायूं नथा ठहिराइण ॾियनि। धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं भतो घुरियो वञे थो, 15 लख रुपया भतो ॾियो। असां भतो ग़रीब माण्हू काॾो आणियूं। फौजी जावेद ऐं अली खान उहे असांखां मंत्री था घुरनि। असां ग़रीब मंत्री काॾो ॾियूं। पुलिस जे ॾाढ ते असांखे आरा नथा खणाया ॾिया वञनि।